अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नोशहरोफिरोज का मोहम्मद इकबाल राजपूत जी रिपोर्ट ॾींदा हलूं। ज़िले नोशहरोफिरोज जे 30 कणक खरीदारी सेंटरन ते पियल 4,80,000 कणक जूं ॿोरियूं खुलियल आसमान हेठि पियल हुजण करे खराब थियण लॻियूं। हिते अंधेर नगरी चरबट राजा जो दौर हले पियो। मुख़्तलिफ़ सेंटरन ते ॻरी रिश्वत ॾियण बैदि मुक़ररु थियल शेमीर सोलंगी, गदा खोसो, शौकत आराई, लोंगमरी, बदर कीरियो जी लापरवाही सबबि लखें मण कणक ख़राब थी वई आहे, पर अञा ताईं ख़ुराक खाते खुलियल आसमान हेठि पियल कणक महफ़ूज़ करण लाइ कंहिं बि क़िस्म जा इंतज़ाम नाहिनि कया, जंहिं करे कणक ख़राब थियण जी सूरत में ख़ुराक खाते खे किरोड़ें रुपयनि जी नुक़सान थियण जो ख़तरो आहे। ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि जिन में हालाणी, के खुश्क, खानवाण, कोटड़ी कबीर, भिरिया सिटी, भिरिया रोड, चाही, मनोमल, मंझठ, ठारूशा, फुल, दरिया खानमरी, नवां जतोई, के खेड़ो, पीर सादिक, छीहो, सुलेमान बुर्दी शामिल आहिनि। उते जीअं ई कणक ख़रीद थी आहे, उहा कणक उते ई खुलियल आसमान हेठि पियल आहे। ॿिए पासे ख़ुराक खाते जी कणक खुलियल आसमान हेठि हुजण करे ख़राब थी रही आहे, त मथां वरी ख़ुराक खाते जी सेक्रेटरी विजिलेंस ऑफिसर गोदामनि में महफ़ूज़ पियल कणक मिल ओनर्स खे ॾियण जी इलेक्शन जारी कई आहे, जंहिं करे ख़ुराक खाते जे मुलाज़िमनि में ॻणतीअ जी लहर छाइंजी वई आहे। उन सिलसिले में मुलाज़िमनि पारां खुलियल आसमान हेठि पियल कणक न खणाइण ख़िलाफ़ DFC ऑफिस जे आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज कंदड़ मुलाज़िमनि अनवर राजपूत, मीर हसन सोलंगी, बाबर अली राजपर, इल्ताफ़ कीरियो, ख़ादम खेड़ो, हज़ार खान मक्सी, मुख़्तियार कलोड़ो ऐं ॿियनि चयो, खुलियल आसमान हेठि पियल कणक न खणण सां खाते खे वॾो नुक़सानु रसंदो, छाकाणि त कणक खे महफ़ूज़ रखण लाइ ख़ुराक खाते पारां दवाऊं बि नाहिनि ॾिनियूं, जॾहिं त खुलियल आसमान हेठि पियल कणक खे बरसाति मां नुक़सानु पहुतो आहे ऐं जेकर हाणे ॿीहर बरसाति पई त कणक मुकमिल तौरु ख़राब थी वेंदी। हुननि अहिड़ी शिकायत ख़ुराक खाते जे ऑफिसरनि खे कई आहे, पर संदनि दांह जो तदारुक करण बजाए गोदामनि में महफ़ूज़ पियल 2,80,000 ॿोरियूं मिल ओनर्स खे ॾियण जी इलेक्शन ॾिनी वई आहे, जेका ख़ुराक खाते खे तबाह करण जी साज़िश आहे। होॾां डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर नोशहरोफिरोज करीबुल्लाह सुमरो जो चवणु आहे त सेक्रेटरी ख़ुराक पारां लेटर लिखी गोदामनि में पियल कणक मिल ओनर्स खे ॾियण जो चयो वियो आहे, जंहिं करे हू बाला ऑफिसरनि जो हुकुम मञण जो पाबंद आहे।